अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी नेब तरमीम मां फ़ाइदो खणंदे मनी लॉन्ड्रिंग रिफरेंस वापस उमाइण जी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी आहे। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में पीपल्स पार्टी के शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग रेफरेंस की ॿुधणी थी, जंहिंमें संदसि वकील फारूक एच नाइक ऐं नेब प्रोसिक्यूटर पेश थिया। आसिफ ज़रदारी ऐं फरियाल टालपुर पारां रेफरेंस वापस उमाइण जी दरख़्वास्तनि ते वकील फारूक नाइक दलील ॾींदे चयो त आसिफ ज़रदारी ते रेफरेंस में 3 मिलियन जो इल्ज़ाम आहे। नेब हींअर ताईं हिकु इल्ज़ाम बि साबित नाहे करे सघियो। स्टेट बैंक जे गवर्नर बि उहो केस नेब ॾांहुं न उमाणियो हो। दलीलन में चयो वियो आहे त नए नेब कानून तहत रेफरेंस बि अदालत जे अख्तियार में नथो अचे, उन करे एहतसाब अदालत कानून मूजिब रेफरेंस वापस उमाणे। एहतसाब अदालत जे जज नासिर जावेद राना दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। एहतसाब अदालत आसिफ ज़रदारी फरियाल टालपुर ऐं ॿियनि जे हिकु ॾींहं वारी हाज़िरी खां छूट जूं दरख़्वास्तूं बि मंज़ूर करे वरितियूं। ॿिए तरफ़ एहतसाब अदालत इस्लामाबाद पार्क लेन रेफरेंस जी बि ॿुधणी थी, जंहिंमें जज जावेद राना जे आॾो अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो वकील फारूक एच नाइक ऐं नेब प्रोसिक्यूटर पेश थिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इजाफी टैक्स लागू करे 150 खां 200 अरब रुपया जमा करण लाइ गैस ऐं बिजली जे क़ीमतनि में वाध ऐं मनी बजट आणण समेत केतिरनि ई सख़्त फ़ैसिलनि ते अमल करण जी असुली मंज़ूरी ॾेई छॾी आहे त जीअं IMF सां ॻाल्हियुनि वारो अमल में पेश ईंदड़ रंडक ख़त्म करे सघिजे। काल वज़ीर आज़म जी सदारत हेठि ऑनलाइन हिकु इजलास मुनक़द थियो, जेको 3.5 कलाकनि ताईं जारी रहियो, जंहिंमें हुकूमत तरफ़ां केतिरा ई अहम फ़ैसिला कया विया। ज़रियनि मूजिबि हाणे ॿीहर हिकु इजलास मुनक़द थींदो, जंहिंमें वधीक अहम फ़ैसिला कया वेंदा। ज़रियनि मूजिबि हुकूमत खे हलंदड़ माली साल लाइ बिजली जूं क़ीमतूं वधाइणियूं पवंदियूं। गैस जे शोबे में मौजूदा टेरिफ 650 फी MMBTU मां वधाए 1100 MMBTU करणो पवंदो। हुकूमत पहिरें मरहले में बिजली जे टेरिफ में 4.5 रुपया फी यूनिट, जॾहिं त ॿिए मरहले में 4 रुपया फी यूनिट हलंदड़ माल साल लाइ वधाईंदी। उन खां अलावा मतन, शरबतन ऐं सिगरेट ते फेडरल एक्साइज ड्यूटी वधाइण सां गॾु पेट्रोलियम शयुनि ते GST में वाध ते बि गौर कयो वियो आहे। हाणे वारे वज़ीर इसहाक डार पेट्रोलियम शयुनि ते 17% GST लागू करण जे हवाले सां सख़्तीअ सां मुखालफ़त करे चुको आहे। उन हवाले सां उहो चई चुको आहे त अहिड़े फ़ैसिले सां महांगाई में इज़ाफ़ो थींदो। पंजाब में निगरान वॾे वज़ीर जो मामलो रोलड़े जो शिकार बणिजी वियो आहे। तारीख़ इंसाफ़ निगरान वॾे वज़ीर जे लाइ नसीर अहमद खान, अहमद नवाज़ सखीरा ऐं नासिर सईद कोसा जा नाला ॾिना आहिनि। वॾे वज़ीर परवेज़ इलाही ऐं अपोज़िशन अॻवान हमज़ा शहबाज जो हिक ॿिए पारां ॾिनल नालनि ते इतफ़ाक़ न थी सघियो। पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही सां राजा बिशारत ऐं मियां असलम इक़बाल मुलाक़ात कई आहे, जंहिंमें परवेज़ इलाही चयो त असां अणधुरियुनि शख़्सियतनि जा नाला निगरान वॾे वज़ीर जे लाइ पेश कया, पर निगरान वॾे वज़ीर जे लाइ अपोज़िशन जो ख़्वाब पूरो न थींदो। ॿिए तरफ़ अपोज़िशन अॻवान हमज़ा शहबाज, मलिक नदीम, कामरान हसन मुर्तज़ा ऐं मलिक अहमद खान जा नाला उमाणिया, जॾहिं त नासिर सईद कोसा ऐं अहसन बोन निगरान वॾो वज़ीर बणजण खां माज़रत करे छॾी आहे। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी नायब सदर ऐं चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जी मुल्क वापसीअ जो नओं शेड्यूल जारी कयो वियो आहे। पाकिस्तान मुस्लिम लीग नून मूजिब मरियम नवाज़ जी 22 जनवरी ते मुल्क वापसी जो शेड्यूल तब्दील कयो वियो आहे। लीगी अॻवान मरियम नवाज़ हाणे 22 जनवरी जे बजाय 29 जनवरी ते मुल्क वापस अचण जो इम्कान आहे। मरियम नवाज़ 29 जनवरी जी शाम 4 वॻे लाहौर एयरपोर्ट ते पहुचंदी। नवाज़ 27 जनवरी ते लंडन मां पाकिस्तान लाइ रवानी थींदी। पाकिस्तान अचण खां अॻु उहे हिकु ॾींहुं दुबई में तरसंदी। मुल्क वापसीअ ते मरियम नवाज़ लाहौर एयरपोर्ट ते कारकुननि ऐं मीडिया सां ॻाल्हियूं कंदी। यादि रहे त 2 ॾींहं अॻु उहा ख़बर साम्हूं आई हुई त मरियम नवाज़ शरीफ़ 22 जनवरी ते पाकिस्तान पहुचंदी ऐं हेठी सतह ताईं पार्टीअ खे मुतहरिक करण जे लाइ ज़िम्मेवारनि खे नयूं ज़िम्मेवारियूं ॾींदी। पाकिस्तान तहरीक इंसाफ ऐं हुकूमत विच में पार्लियामानी जंग तेज़ थी वई आहे। उन सिलसिले में PTI असेंबली मेंबरनि जूं वधीक इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इतिहादी हुकूमत ऐं PTI ॿिन्ही तरफ़नि खां सख़्त सियासी बयाननि दौरान पार्लियामानी मैदान में बि जंग शिदत अख्तियार कंदी पई वञे।
एक तरफ़ पीटीआई जे पार्लियामानी क़ौमी असेंबली मेंबरनि खे सुभाणे इस्लामाबाद पहुचण जा हुकुम जारी कया विया आहिनि त ॿिए तरफ़ वधीक इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण ते गौर जो इशारो बि साम्हूं अची वियो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे क़ौमी असेंबली मेंबरनि खे सुभाणे इस्लामाबाद पहुचण जा हुकुम जारी कया विया आहिनि, जॾहिं त उन फ़ैसिले खे नज़र में रखंदे स्पीकर क़ौमी असेंबली जो इजलास सुभाणे जुमे जे बजाए 27 जनवरी ताईं हिक हफ़्ते जे लाइ मुलतवी करे छॾियो आहे। इंसाफ जे मेंबरनि मां पार्लियामानी अॻुवाण जी चूंड, चीफ व्हिप समेत ॿियनि उहिदनि जो फ़ैसिलो कयो वेंदो। ज़रियनि मूजिब पीटीआई जल्द ई मुखालिफ़ धुर जे अॻुवाण जो उहिदो वठण लाइ बाज़ाब्ता तौर ते दरख़्वास्त ॾींदी। उन सिलसिले में असद उमर खे वॾी ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे। पीटीआई तरफ़ां मुखालिफ़ धुर अॻुवाण, पार्लियामानी अॻुवाण ऐं पीएसी जे सरबराहनि जा नाला शॉर्ट लिस्ट कया विया आहिनि। ज़रियनि मूजिब फ़खर इमाम, रियाज़ फतियाना ऐं मुंज़ा हसन जे नालनि ते हतमी गौर कयो पियो वञे, पर अपोज़िशन अॻुवाण, पार्लियामानी अॻुवाण ऐं चीफ व्हिप जो हतमी फ़ैसिलो इमरान ख़ान कंदो। पाकिस्तान तहरीक इंसाफ कराची में 15 जनवरी ते थींदड़ ताज़िन मकानी चूंडनि जे नतीजनि खे मञण खां इनकार कंदे नए सिरी सां चूंडूं कराइण जो मुतालबो करे छॾियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पाकिस्तान तहरीक इंसाफ जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल असद उमर चयो त कराची में पहिरियां चूंडूं मुलतवी करण जी कोशिश कई वई, जंहिंखां पोइ मैंडेट चोरी कयो वियो। कराची में अवामी मैंडेट खे ज़बरदस्ती ऐं धांधली सां चुरायो वियो। धांधली चूंडनि जे ॾींहुं सुबुह जो ई वक़्तु शुरू थी वियो हो। हुन चयो त पीटीआई अॻुवाण अमजद आफ़रीदी धांधली जी वीडियो ठाही। अमजद आफ़रीदी वीडियो में ॿुधायो त कीअं 1000 वोट पोलिंग स्टेशन आंदा विया। अमजद आफ़रीदी जी वीडियो ते धांधली कंदड़नि खे गिरफ़्तार न कयो वियो। अमजद आफ़रीदी जंहिं धांधली जा सबूत ॾिना उन खे ई गिरफ़्तार कयो वियो। अमजद आफ़रीदी ऐं उन जे भाइरनि खे गिरफ़्तार करे तशद्दुद जो निशानो बणायो वियो। अमजद आफ़रीदी जे भाउ जी हिक अखि मुकमल तौर ते ज़ाया थी वई। हुन ॿुधायो त कराची जे नतीजनि में देर छो थी। इलेक्शन पहाड़नि ते न थी रही हुई पर यूनियन काउंसिल में थी रही हुई। चूंड अमले ते प्रेशर विधो वियो हो। इलेक्शन कमीशन उन समूरे अमल में बेवस नज़र अची रहियो आहे। सभिनी खे नज़र आयो त मैंडेट चोरी थी रहियो आहे त उन्हनि एहतजाज कयो। जॾहिं अवाम एहतजाज कयो त पुलिस पीटीआई कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। पीपल्स पार्टी जेका धांधली कई उन ते कंहिं बि आवाज़ न उथारियो। जंहिं धांधली ते एहतजाज कयो उन्हनि ते तशद्दुद कयो वियो। असद उमर चयो त सिंध जे समूरनि ज़िलनि ऐं कराची में ख़ौफ़नाक रांदि केॾी पई वञे। कराची खे भित सां लॻायो पियो वञे। आदमशुमारी ग़लति थी। हीअ कराची जी आबादी खे शुमार नाहिन कंदा छो त उन सां सिंध असेंबली जे रिज़ल्ट तब्दील थी वेंदो। डिजिटल आदमशुमारी जो नालो निशान नज़र न पियो अचे। कराची खे पंहिंजे हक़नि मूजिबि पैसा न पिया ॾिना वञनि। असद उमर चयो त कराची जी आवाम कंहिं बि सूरत में मकानी हुकूमत जे नतीजनि खे क़बूल न कंदी। इलेक्शन कमीशन कराची में मकानी चूंडूं कराइण में नाकाम थियो। इलेक्शन कमीशन खे इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे ऐं कराची जे मकानी चूंडनि खे कालादम करार ॾेई नयूं चूंडूं कराइण घुर्जनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ मेयर ऐं डिप्टी मेयर जे उम्मीदवारनि जी नाला न ॾींदी। इलेक्शन कमीशन तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान खान जे समूरनि तकनि तां कामयाबी जो नोटिफिकेशन जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन इमरान खान तरफ़ां कामयाबी जे ख़र्चनि जा तफ़सील जमा न कराइण ते नोटिस वरितो हो, जंहिं ते चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि 5 रुकनी कमीशन महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। इलेक्शन कमीशन पीटीआई चेयरमैन इमरान खान जे 7 तकनि तां कामयाबी जो नोटिफिकेशन जारी करण जो हुकुम ॾिनो। इलेक्शन कमीशन चयो त इमरान खान चूंड ख़र्चनि जा तफ़सील ॾेई छॾिया आहिनि, उन करे संदसि देर सां ख़र्च ॾियण वारे मामले खे ख़तमु कयो वञे थो। इलेक्शन कमीशन इमरान खान जे नंढे चूंडनि में NA 22 मर्दान, NA 24 चारसदा, NA 31 पिशावर, NA 108 फैसलाबाद, NA 118 ननकाना, NA 45 करम ऐं NA 239 कोरंगी तां कामयाब करार ॾिनो आहे। इलेक्शन कमीशन केस जो फ़ैसिलो 20 दिसंबर ते महफ़ूज़ कयो हो। DC क्यामाड़ी ऑफिस में मकानी चूंडनि जे नतीजनि ते पीपल्स पार्टी ऐं PTI कारकुननि में झेड़े जो केस दाख़िल कयो वियो आहे।
जैक्सन पुलिस वाक़े जो केस इल्ज़ाम नंबर 28/2023 डीसी ऑफिस क्यामाड़ी जे मुलाज़िम काशिफ मेमून जी मुदयत में दाख़िल कयो। FIR जे मतन में लिखियो वियो आहे त जहिड़े दौरान फायरिंग ऐं डंडनि जे इस्तेमाल सबबि केतिरा ई माण्हू बि ज़ख़्मी थिया आहिनि। केस दहशतगर्दी, क़त्ल जे इरादे ऐं सरकारी मिल्कियत खे नुक़सान पहुचाइण समेत ॿिनि कलमनि तहत दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त केस में पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻवान अली ज़ैदी, बिलाल गफ़ार, अताउल्लाह सईद आफरीदी खे नामज़द कयो वियो आहे। उन खां अलावा शबीर कुरैशी, हैदर खलील, हज़रत खलील, तारिक ख़ान ऐं ॿियनि खे बि केस में नामज़द कयो वियो आहे। ठारूशाह वासण नारी कराची में प्रासरा तौर गुम थी वई। वारसण पारां मुड़ुस ते ज़ाल खे अगवा करे विकिरो करण जा इल्ज़ाम हया विया आहिनि। ठारूशाह जे दस्तगीर कॉलोनी जी रहवासण मिसमात मूमल कलोड़ो एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त धीउ तानिया कलोड़ो खे मुड़ुस महकूम कलोड़ो 6 महीना अॻु मारकुट करे घरां कढी छॾियो हो। मिसमात मूमल जो वधीक चवण हो त 8 ॾींहं अॻु धीउ घर जो सामान वठण लाइ दुकान ते वञण बाद गुम थी वई। शक आहे त धीउ खे संदसि मुड़ुस अगवा करे विकिरो कयो आहे। कराची जे शरीफ़ाबाद थाणे ते NC दाख़िल कराई आहे पर पुलिस कार्रवाई नथी करे। नाणेवारी ममलकती वज़ीर आशा गौस पाशा चयो आहे त ख़्वाहिश आहे त आम माण्हूअ ते भार न पवे पर IMF कुझु ॿियो चाहे थो। IMF जे प्रोग्राम में वञण लाइ IMF जूं समूरियूं ॻाल्हियूं मञणियूं पवंदियूं। सख़्त फ़ैसिला बि करणा पिया त कंदासीं। नाणेवारी ममलकती वज़ीर आशा गौस पाशा सेनेट जे नाणे मामलनि बाबति स्टैंडिंग कमेटी खे ब्रीफिंग ॾींदे चयो त मुल्क में गैर मामूली सूरतहाल आहे। उहा तवक्का न रखो त ज़िंदगी अञा अॻु जीअं मामूल मूजिबि हलंदी। असां हिकु बहरान मां गुज़री रहिया आहियूं। असां वटि डिफॉल्ट थियण खां बचण जा प्लान मौजूदु आहिनि ऐं सख़्त फ़ैसिला करणा पिया त कंदासीं। सऊदी अरब जो आईंदा कंहिं बि मुल्क खे गैर मशरूत परॾेही इमदाद न ॾियण जो ऐलान। पासे पाकिस्तान जे लाइ ॻणती जोगी ख़बर आहे। सऊदी अरब आईंदा कंहिं बि मुल्क खे गैर मशरूत परॾेही इमदाद न ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। सऊदी अरब जे नाणे वारे वज़ीर मोहम्मदुल जिद्दान वर्ल्ड इकनॉमिक फोरम में ॻाल्हाईंदे चयो त असां इमदाद जो तरीक़ेकार तब्दील करे रहिया आहियूं। चयो त सऊदी अरब हाणे गैर मशरूत परॾेही ग्रांट्स न ॾींदो। असां परॾेही मुल्कनि खे इमदाद ॾियण जो तरीक़ो तब्दील करे रहिया आहियूं। असां पंहिंजनि माण्हुनि ते टैक्स लॻाए रहिया आहियूं ऐं ॿियनि मां बि अहिड़ी तवक्का रखूं था। सऊदी अरब जे नाणे वारे वज़ीर जो वधीक चवण हो त असां मदद करणु चाहियूं था पर चाहियूं था त ॿिया बि पंहिंजो किरदारु अदा कनि। असां खिते लाइ हिकु रूल मॉडल थियणु चाहियूं था ऐं पंहिंजे भरपासे मौजूदु मुल्कनि खे सुधारण लाइ इत्साही रहिया आहियूं। PTI जे गिरफ़्तार अॻवान न्याज़ अली बुरड़ो खे अदालत में पेश कयो वियो। PTI अॻवान न्याज़ अली बुरड़ो खे 10 ॾींहनि जे रिमांड ते जेल हवाले कयो वियो। पुलिस सख़्त सिक्योरिटी में न्याज़ अली बुरड़ो खे अदालत में आंदो। अदालत PTI जी गिरफ़्तार अॻवान न्याज़ अली बुरड़ो खे 10 ॾींहनि जे रिमांड ते जेल उमाणे छॾियो। न्याज़ अली बुरड़ो जो वधीक चवण हो त PP जा चूंडियल नुमाइंदा हथियारनि ऐं पैसे जे ज़ोर ते नतीजा तब्दील करणु चाहिनि था। जॾहिं त मेहड़ मां मकानी चूंड खटींदड़ PTI अॻवान न्याज़ बुरड़ो जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ इंडस हाईवे ते लॻायल धरणो ॿिए ॾींहं बि जारी आहे। धरणे सबबि ॿिए ॾींहं बि ट्रैफिक मुअतल थी वई। तारीन इंडस हाईवे ते शामियाना हणी सख़्त थधि में राति घारी। अॼु बरसाति पवण बावजूद बि धरणो जारी आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त न्याज़ बुरड़ो जी आज़ादी ऐं 8 काउंसलर्स जी कामयाबी जा नतीजा पधिरा थियण ताईं एहतजाज जारी रहंदो। ईरान में ज़िलज़िले जा शदीद लोॾा, 70 ज़ख़्मी, 100 घर पट। ईरान में 5.8 जी शिदत सां आयल ज़िलज़िले सभु कुझु डावांडोल करे छॾियो, जंहिंजे नतीजे में 70 ॼणा ज़ख़्मी ऐं 100 घर ढही पट थी विया। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि तुर्किया जी सरहद वेझो क़ाइम ईरानी इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया।
जंहिं सबबि माण्हू ख़ौफ़ विचां घर खां ॿाहिरि निकिरी आया। अमरीकी जियोलॉजिकल सर्वे मूजिबि ईरान में आयल ज़िलज़िले जो मर्कज़ अज़रबैजान जे ओलहंदे सूबे में क़ाइम शहर खोई जो हो, जंहिं जी ज़मीन अंदरि गहराई 10 किलोमीटर हुई। तेहरान में ज़िलज़िले मापींदड़ मर्कज़ तरफ़ां चयो वियो आहे त ज़िलज़िले जी शिदत 5.4 हुई ऐं उन जी ज़मीन अंदरि गहराई 12 किलोमीटर हुई। मीडिया रिपोर्ट्स मूजिबि कुदरती आफ़तनि में हींअर ताईं 70 ॼणनि जे ज़ख़्मी हुअण जा इतला साम्हूं आया आहिनि, जॾहिं त 15 ॻोठनि में 300 घरनि खे नुक़सानु पहुतो आहे। ईरानी अख़्तियारनि जो चवणु आहे त ज़िलज़िले सबबि मुतासिर इलाइक़नि में इमदादी सरगर्मियूं शुरू कयूं वयूं आहिनि। अॻूणे नाणे वारे वज़ीर ऐं पीटीआई अॻवान शौकत तरीन चयो आहे त मौजूदा हुक्मराननि खे ॾुखियनि फ़ैसिलनि ते सियासी क़ीमत अदा करणी पवंदी। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शौकत तरीन चयो त कोरोना वबा बावजूद पीटीआई सरकार 2 सालनि में रिकॉर्ड कारकर्दगी ॾेखारी, पर महांगाई खे जवाज़ बणाए असांजी हुकूमत ख़िलाफ़ साज़िश कई वई। जॾहिं त मौजूदा हुक्मराननि 6 महीननि में 6.5 ट्रिलियन जो कर्ज़ वरितो, जॾहिं त असां 4 सालनि में 19 ट्रिलियन जो कर्ज़ वरितो हो। हुन चयो त मुल्क मुआशी बदहाली जो शिकार आहे। $17 मिलियन पाकिस्तानियुनि मुल्क मां कढे वरिता आहिनि। पैसा अचनि न पिया, रुगो वञी रहिया आहिनि। पीटीआई अॻवान चयो त सऊदी नाणे वारे वज़ीर बि कर्ज़ मशरूत करे छॾियो आहे। वर्ल्ड बैंक $1.1 अरब बि रोके छॾिया आहिनि। सभु चई रहिया आहिनि त IMF जो प्रोग्राम साइन कयो। हुन चयो त IMF चई रहियो आहे त टैक्स लॻायो, टैरिफ वधाइणो आहे, उहो वधायो। डॉलर जे 3-4 रेट कीअं थी सघनि था? डॉलर 270 ताईं जो आहे। डॉलर खे अवां हथरादू कंट्रोल नथा करे सघो। खैरपुर खां ख़बर शामिल कंदा हलूं त सदर सिफ़ाफ सिंध मंसूर शाहणी सां सरताज वसाण सिफ़ाफ चीफ ऑर्गेनाइज़र शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जे संदसि राजगाह दादू में मुलाक़ात थी, जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में जेकी शागिर्दनि जा मसइला दरपेश आहिनि उन्हीअ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी, जंहिं ते हुन इंतिज़ामिया सां बि ॻाल्हि ॿोल कई ऐं जल्द खां जल्द उन्हनि मसइलनि जे हल करण जी हिदायत पिणु कई ऐं इंतिज़ामिया सां राब्तो करे बैच 2K23 जी टेस्ट जो रिज़ल्ट जल्दी जारी कराइण ते ज़ोर भरियो त जीअं टेस्ट ॾिनल शागिर्दनि जी परेशानी ख़तम करे सघिजे ऐं पिणु वधीक चयो त फैकल्टी वाइज़ जल्द खां जल्द बॉडी अनाउंस कंदासीं। जेकी शागिर्द दोस्त कमु करण वारा हूंदा उन्हनि खे मेरिट उहिदा ॾिना वेंदा।